अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। नवाबशाह मां अब्दुल सलाम डेयरी जी नवाबशाह में 3 ॾींहंनि वारी सालियानी HM ख्वाजा गुलनि जी नुमाइश साइंस आर्ट्स ऐं किताबी मेले जी शानदार पुॼाणी। आख़िरी ॾींहं ते फैमिलीज़ जी रश एवॉर्ड विरहाइण वारी तक़रीब में शमन अली मीरानी ऐं सूफ़ी फ़नकार बहितरीन राग आहे दाद हासिल कयो। ज़िले इंतज़ामिया शहीद बेनज़ीराबाद पारां तालीम खाते जे सहकार सां HM ख्वाजा हाई स्कूल नवाबशाह में 3 ॾींहंनि वारी सालियानी गुलनि जी नुमाइश साइंस आर्ट ऐं किताबी मेले जो टियों ऐं आख़िरी ॾींहुं फीमेल्स लाइ मख़सूस हुजण करे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माण्हुनि पंहिंजे फैमिली सां गॾु वॾे तइदाद में शिरकत करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे गुलनि सक़ाफ़ती शयुनि मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे मुजस्समी सां गॾु ॿियनि किरदारनि स्कूल जे शागिर्दनि पारां लॻायल साइंसी स्टॉलनि पाक नेवी ऐं एयरफोर्स जे मालूमाती सेंटरनि किताबी मेले में सिंध अदबी बोर्ड समेत ॿियनि इदारनि पारां लॻायल किताबी स्टॉल में ख़ुसूसी दिलचस्पी वरिती। गुलनि जी नुमाइश जे इख़्तितामी तक़रीब में डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र, एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद हुसैन सम्मू ऐं एडिशनल डायरेक्टर तालीम राज़ी खान जमाली, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर अब्दुल्ला डारिया पारां गुलनि जी नुमाइश सक़ाफ़ती आर्ट ड्राइंग ऐं साइंसी स्टॉल टेबलो सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि में पहिरीं ॿीं ऐं टीं पोज़ीशन हासिल कंदड़ इदारनि ऐं स्कूल खे एवॉर्ड ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं। गुलनि जी नुमाइश में बहितर कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो करण ते एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद हमीद समू, डायरेक्टर इतलात शफ़ी हुसैन मेमून, डिप्टी डायरेक्टर गुलाम अब्बास गोराहो, असिस्टेंट कमिश्नर नवाबशाह तारिक अली सोलंगी, अब्दुल्ला भट्टी, नज़ीरा सांद, अब्दुल फताह कोसो, गुलाम मुस्तफ़ा मल्ला, इशफाक अहमद पवर समेत ॿियनि ऑफिसरनि खे एज़ाज़ी शील्डूं ॾिनियूं वयूं। तक़रीब में राज़ी खान जमाली, गुलाम अली बिरहमानी, फ़कीर मियांदार सीरानी, मोहम्मद कासिम खोखर ऐं अकरम दीन ख़ासकेलीअ खे लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। जॾहिं त DC ऑफिसर जे अब्दुल हमीद पीरज़ादो, इतला खाते जे एजाज़ अली टीवियूं समेत शोबान चन्ना, मोहम्मद दानिश ऐं ॿियनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। हेलो छा बेटा तव्हांजो? नूरना इस्तेमाल जी, तव्हां कहिड़े स्कूल खां आया आहियो? BDS मेरल जमल। अच्छा, तव्हांखे हिते छा महसूस थियो, छा फील थियो तव्हांखे हिते अचण खां? असां प्रेजेंटेशन ॾिनो आहे। पर आहे मां 6वीं क्लास में BDS स्कूल मेरल जमाली में पढ़ंदा आहियूं। असां अॼु फ्लावर शो में आया आहियूं। असां अॼु प्रोग्राम खटे रहिया आहियूं। असांखे पंहिंजे फ्लावर शो जे तरफ़ां असांखे तोहफ़ो मिली रहियो आहे। तव्हांखे तव्हांखे केतिरो ख़ुशी थी आहे, तव्हांखे छा महसूस थियो आहे? हिते ॿार आया, हिते पिंगा हुया, हिते फनकार हुया, हिते माण्हू हुया, असांखे ॾाढो ख़ुशि थियो। मैं विश्वानिक। अच्छा, तव्हां हिते कहिड़ो टेबलो पेश कयो आहे? पैके वारो। अच्छा, पैके वारो। तव्हांखे छा अवॉर्ड मिलियो आहे? असांखे अवॉर्ड में फर्स्ट पोजीशन। अच्छा, तव्हांखे हिते छा फील थियो, छा महसूस कयो, छा एंजॉय तव्हां कयो आहे? ॾाढो ख़ुशि असांखे थियो आहे। असां फर्स्ट पोजीशन खयो आहे। इंशाल्लाह हर दफ़े खणंदासीं फर्स्ट पोजीशन। मेरा नाम सैरिश फातिमा। अच्छा, यहाँ पर आपने कौन सा टेबला पेश किया? मैंने अतन वाली। अच्छा, आपको क्या महसूस हुआ यहाँ पर? बहुत अच्छा महसूस हुआ। अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंधु देश। मुंहिंजो नालो आहे ज़फ़र, मां 10 में पढ़ंदो आहियां। पहिरीं ॻाल्हि, असांखे इहो फ्लावर शो ॾाढो सुठो लॻो ऐं जेके असांजा सिंधी ॿार आहिनि उहे सभु कुझु घुमण फिरण आया। इहा तव्हांजी महिरबानी आहे जो इहो फ्लावर शो थियो आहे, जो असांजा ॿार नवाबशाह जा सभु घुमण आया आहिनि। इहा असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो 12 महिमान आया आहिनि। असां उन्हनि खे बिलाल महिरबानी कयूं था, शुक्रिया आहियूं असां उन्हनि जा। महिरबानी जी सिंधु देश। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।